अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाल तव्हांजा ठीक आहियो, सब ख़ैर आहे। दोस्तों मां हींअर आहियां हिकु अहिड़ी जाइ ते जिते असां सभु आर्टिस्ट जमा थींदासीं, बल्कि थी चुका आहियूं ऐं हाणे असां निकिरण वारा आहियूं। ही असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उन्हनि जी का शॉर्ट फिल्म आहे जेका हिन खीरथर जबल जे विच में हिकिड़ी वादी आहे, हाबडेम जे पासे ते, उते शूट थींदी। उन जे लाइ काफ़ी माण्हू जमा थिया आहिनि ऐं उन्हनि में इसरा लगारी साहब मूंसां गॾु वेठो आहे, अब्बास गुल वडाणो आहे, अली गुल मलाक खे रस्ते में खणंदासीं, सादिया चन्ना आहे ऐं ॿिया बेशुमार आर्टिस्ट आहिनि। सो दोस्तो तव्हांखे मां इहो वारे वारी सां सभिनी खे ॾेखारींदो हलंदुसि। हीउ असांजो दोस्त आहे, ॾिसो हीउ असांजो दोस्त आहे तारिक राजा ऐं हीउ असांजो दोस्त आहे आपका किसी का सामान तो नहीं रहता अभी? इसरा लगारी साहब ऐं बहितरीनु दोस्त आहे मुंहिंजो, अॼु खां कोई 40 साल पुराणो दोस्त आहे, बेशुमार गॾु ड्रामा कया अथसि। ऐं हीउ ॾिसो, हीउ अब्बास गुल वडाणो साहब, उन सां गॾु असांजो मौलवी साहब जेको हिन ड्रामे में निकाह पढ़ाईंदो मुंहिंजो। सो हीउ दोस्त मौजूदु आहिनि ऐं आराम सां असां सभु हलूं था। प्लीज़ आपका नाम? अवेज़ खेड़ो साहब। खेड़ा तो मेरा दोस्त है, रुमान खेड़ो मुझे ज़बरदस्त दोस्त आहे, उनखे मां इंट्रोड्यूस कियो। ऐं सो दोस्तों ही फ़िलहाल त असां हिते वेठा आहियूं, हाणे निकिरण वारा आहियूं। जीअं ई गाॾी में वेंदासीं त तव्हांखे मां सॼो माहौल ॾेखारींदुसि, कुझु ॾिसंदव। सो फ़िलहाल मां हिन व्लॉग खे हाल ई बंदि थो कयां, जेसिताईं गाॾी में वञी वेहूं, वरी पोइ अली गुल मलाक खे बि खणंदासीं, पोइ वरी असां वधीक हाली हवाली थींदासीं। ॿुधायो त असां हींअर गाॾी में वेही चुका आहियूं ऐं असां सां गॾु सादिया बि वेठी आहे ऐं सादिया बि असांजे ड्रामे जो हिसो आहे। ऐं हीउ सफ़रु जेको आहे सो काफ़ी तवील आहे, तक़रीबन 2 कलाक या 2.5 कलाकनि जो। इन में सॼो इहो जेके बि आर्टिस्ट आहिनि उहे सभु वेठा आहिनि गाॾी में, फर्दन तव्हांखे सभु मां ॾेखारींदुसि। जेके वेठा ड्राइंग रूम में, हाणे गाॾी में वेठा आहिनि ऐं अली गुल बि रस्ते में चढ़ंदो। अस्सलाम वालेकुम, मां सादिया चन्ना ऐं उमेदु आहे त बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो, ख़ुशि हुजो, सदाईं सलामत हुजो। ऐं हींअर मां असलम साहब जे यूट्यूब चैनल ते नज़र अची रही आहियां ऐं वरी बि मां इहो चवंदमि त सब्सक्राइब कयो, फॉलो कयो ऐं लाइक कयो, वीडियो खे शेयर कयो। जेकॾहिं पसंदि अचे थी, न बि अचे थी, तव्हांखे शेयर करणी आहे सभिनी खे। त अलाह साईं ख़ुशि रखंदा, वरी इनशाला वक़्फ़े वक़्फ़े सां तव्हांखे नज़र ईंदा रहंदासीं। ॾिठो त सादिया पंहिंजो ख़्यालनि जो इज़हार कयो मूंसां गॾु। न हाणे कैमरा सां ॾियो। सो दोस्तो असां गॾु, मूंसां गॾु अब्बास गुल, तव्हां ॾिठो अब्बास गुल वेठो आहे पोयां हमेशह। अब्बास गुल हमेशह पोयां वेहंदो आहे, छो त स्कूल में बि पोयनि बेंचुनि ते वेहंदो ऐं गाॾी में बि तव्हां ॾिठो त पोयनि बेंचुनि ते वेठो आहे। ऐं मूंसां गॾु ही मुजाहिद वेठो आहे, हीउ वॾो मुजाहिद आहे। हीउ मुजाहिद उहो आहे जेको हमेशह यूनिवर्सिटी जॾहिं पेपर ॾींदो हो त माउज़र कढी ऐं रखंदो हो डेस्क ते, पोइ पेपर ॾींदो हो। इन जे करे हीउ जेको आहे सो हमेशह पहिरियों नंबर ईंदो हुयो। इहा मज़ाक अथव, मतां तव्हां सच सम्झो, शरीफ़ माण्हू आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक दोस्तो। ड्राइंग रूम में वेठा हुआसीं, तव्हां ॾिठो हुते, तव्हां सां मुलाक़ात थी। हाणे असां वैन में आहियूं, असां जेका असांजी लोकेशन आहे खीरथर जबल जी, असां होॾे वञी रहिया आहियूं। ऐं दुआ कजो असांजे हक़ में, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो, सदा सलामत हुजो। तव्हां ईअं ई असलम भुट्टो भाउ जो जेको यूट्यूब चैनल आहे उनखे ॾिसंदा रहो। अॼु अहिड़ो ॾियारो आहे असांजे लाइ, ख़ुशि नसीब आहियूं पाण। असलम साहब, इसरार, अदा इसरार, पूरी टीम। ऐं फस्ट टाइम हिकिड़ी शॉर्ट फिल्म आहे पाण करणु वञूं पिया। हिन वक़्तु असीं वैन में आहियूं, असांजो हिकिड़ो निकिरी चुको आहे रिकॉर्डिंग जे लाइ। ऐं हीअ हिकिड़ी ख़ुशि नसीबी आहे, भाउ मुख़्तियार असांजो ॻाल्हि पियो करे त असांजूं जेके बि असांजा सीनियर्स आहिनि उन्हनि सां गॾु सफ़र करणु, उन्हनि खां सिखणु, त हीअ हिकिड़ो ख़ूबसूरत लम्हो आहे। दुआ कयो असांखे। ऐं अॻुणो बि तव्हां सां असलम साहब असांखे लाइव आंदो, हिन वक़्तु बि लाइव आहियूं। अलाह तव्हांखे सभिनी खे ख़ुशि रखे, असांजे लाइ बि तव्हां जूं दुआऊं हुजनि, मोहबतूं हुजनि, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। हीअ असांजो मुख़्तियार पठान पंहिंजो आर्टिस्ट आहे, हिन ड्रामे में मौलवी जो किरदारु करे रहियो आहे। अल्लाह साईं ख़ुशि रखे। ही लम्हा ज़बान साथ नथी ॾे, ज़बान साथ नथी ॾे त छा ॻाल्हायूं। नंढिड़ा कोठी जॾहिं टीवी खोलींदा हुआसीं, नाटक रंग ऐं ॿिया मुख़्तलिफ़ प्रोग्राम, त साईं असलम साहब त नज़र पवंदी
ऐं मोहतरम साईं असरार लगारी साहब नज़र पवंदी। अॼु वॾी ख़ुशकिस्मती आहे जो असां हुनजे पोयां वेठा आहियूं। यकीनन इहो एज़ाज़ कंहिं कंहिं माण्हू खे मिलंदो आहे ऐं वॾी ख़ुशनसीबी आहे जो इहो एज़ाज़ मूं गुनाहगार न अची सघे मिलियो आहे। ऐं असांजो सिंध जो हीरो भाउ अब्बास गुल 20-25 साल पुराणी भाउ सां अलेक सलेक आहे। ऐं अलाह साईं हीअ घड़ियूं मोहबत वारियूं सभिनी खे ज़िंदगी में नसीब करे। वॾी महिरबानी असलम साहब। सर ही सिनेरियो थोड़ो टफ आहे, मुश्किल आहे, पर इंशाल्लाह बीइंग एन एक्टर सभु कमु सुठो थी वेंदो इंशाल्लाह। असां चाहींदासीं त गॾिजी कमु कयूं हिन में ऐं पॉज़िटिव रहूं। बाक़ी अल्लाह साईं मालिक। कीअं था ॾिसो तव्हां हीअ जेका पंहिंजी शूट थींदी? जी मां त फर्स्ट टाइम, हालांकि मां 2-2 ड्रामा कया आहिनि। जी जी सर। पर ही दिस इज़ फर्स्ट टाइम इन माई लाइफ त मूंखे अहिड़ी जाइ ते वञा पियो जिते चवनि था त न बंदा न बंदे थी सा। जी सर। हलण खां पोइ ख़बर पवंदी त छा सर हिकिड़ो एडवेंचर आहे की असांखे इहा ई सोचणु खपे। मुंहिंजो पाण फर्स्ट एक्सपीरियंस आहे हिन ॻाल्हि ते, हिन जाइनि ते, अहिड़ियुनि जाइनि ते वञण जो। बाक़ी अलाह साईं बहितर कंदो, इंशाल्लाह सुठो ई हूंदो। हुते सभु कुझु ॾिसंदासीं असांखे कीअं जो एक्सपीरियंस गुज़रे। इहो बि हिकिड़ो ज़िंदगी जो ख़ूबसूरत एक्सपीरियंस रहंदो इंशाल्लाह। होप फॉर द बेस्ट। थैंक यू सर, थैंक यू सो मच। हीउ जेको माहौल हुयो थोरो घणो जेको असां कोशिशि कयोसीं हिन माहौल खे तव्हांखे ॾेखारियां, छो त हींअर गाॾीअ में रिकॉर्डिंग करणु थोरो मसइलो हूंदो आहे। पर हाणे हलूं था असां अलीगुल मला ॾे, उनखे खणंदासीं, पोइ वरी वधीक कचहरी कयूं था। थैंक यू दोस्तो। असां वेट पिया कयूं अलीगुल मला जो। अलीगुल मला सचलकोट मां हेॾे साइमा में शिफ्ट थियो आहे, तो हींअर हुनजो वेट पिया कयूं जीअं ई ईंदो त हुनखे रिसीव कंदासीं ऐं पाण सां गॾु खणी हलंदासीं। दोस्तो ही अलीगुल मला हींअर लथो आहे, हीअ अचे पियो, तव्हां ॾिसो। वेलकम मिस्टर अलीगुल मला, वेलकम 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 साईं। असां सां गॾु असांजो बहितरीन दोस्त, बहितरीन एक्टर मोहतरम 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 मोहतरम। अच्छा ठीक मोहतरम पीछे दोस्त है। अस्सलाम वालेकुम। वही यार ये सुपरस्टार हेरे भी आ रही सर, खुश है? सारी जबरदस्त, ॾाढी खुशी थी। वाह वाह वाह। हे असांजो आर्टिस्ट छोकिरियूं वेठियूं आहिनि। हीअ असांजो सुपरस्टार अलीगुल मला साहब। अलीगुल मला साहब साईं, छा ठीकु आहियो? सभु ख़ैर आहे? असांजे जी जी हाँ यूनिवर्सिटी पढ़ंदा माशाल्लाह, साइबर सिक्योरिटी करे थो। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। फरमाइशी प्रोग्राम आहे, फरमाइशी प्रोग्राम। बेशक बेशक। अच्छा इहो साईं हे अलीगुल मला जो ख़ज़ानो। जी सर। इन में सिर्फ़ु असांखे हिकिड़ी शइ वणंदी, उहा जेकी जेका असां हिनखे चई आहे फरमाइश करे फरमाइश करे रखराई आहे। तो तव्हांजी वॾी महिरबानी अलीगुल मला साहब। तव्हां इहो कीअं था फील कयो? असां नंढनि आर्टिस्टनि में तव्हां हेॾा सारा वॾा महान आर्टिस्ट तव्हां। सर ॾिसो न त कॾहिं कॾहिं अमिताभ बच्चन बि जेको आहे सो कंहिं नवनि डायरेक्टरनि नवनि अदाकारनि सां कमु कयो आहे, ऐं अॼु असां अमिताभ बच्चन सां गॾु वेठा आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। जीते रहो जीते रहो भैया, जीते रहो जीते रहो भैया, खुद है ना बाबा, जीते रहो भैया, जीते रहो। और सो मतलब ऊपर अरे ऊपर जो अच्छा ये तादी थी। हाँ ये तादी थींदी आहे या थींदी आहे माशाल्लाह। ये अब सब खुश है बाहर ॾाढो थिएटर पे ॾिठो, हाणे कुदरती ॾिसां पियो, उहो त ॾिठो तव्हांजी वायरल थिया। इहे हाणे मंजूर सखराणी जो हलेसि पियो हिकिड़ो पीस जुदाई वारो, बहितरीनु मशीन तव्हांजो पुराणा स्टेज आहे तव्हांजा, त असां प्रस्तार रहिया आहियूं, थिएटर जो हीरो हुओसीं। अञा बि आहे